प्यारा बारो हाणे असांजे अॼोकी क्लास में असांजी सिंधी सीरीज जो सबक नंबर 14 असां पढ़ंदासीं। अचो त पढ़ूं। सीन जबर स, बे जबर ब, काफ पेश को, सब को, चेवा चो, दे हे वा नून पेश डू, चोडू, चेवा चो, दे हे वा नून पेश डू, सबक चोडू। तमाम सवलो आवाज आहे, थोड़ो प्रैक्टिस कंदो। चेवा चो, दे हे वा नून पेश डू, हिते चार शयूं मिलाए पो तहां जे पेश ॾींदो त तहां जो आवाज ठही वेंदो डू, दे हे वा नून पेश डू। चेवा चो, दे हे वा नून पेश डू, चोडू, सबक चोडू। खे अलिफ खा, रे अलिफ रा, खारा। हे ये जेर ही, खे अलिफ खा, रे अलिफ रा, खारा। अलिफ मद आ, हे जेर ह, नून जेर न, आहे न, खारा ही, खारा आहे न, खारा ही, खारा आहे न। गे अलिफ गा, नून अलिफ ना, गाना। हे ये जेर ही, गे अलिफ गा, नून अलिफ ना, गाना। अलिफ मद आ, हे जेर ह, नून जेर न, आहे न, गाना ही, गाना आहे न, गाना ही, गाना आहे न। रे अलिफ रा, जे अलिफ जा, राजा। रे अलिफ रा, जे अलिफ जा, राजा। हे ये जेर ही, रे अलिफ रा, जे अलिफ जा, राजा। अलिफ मद आ, हे जेर ह, नून जेर न, आहे न, राजा ही, राजा आहे न। खे अलिफ खा, रे अलिफ रा, खारा। रे जबर रे, खे पेश खो, रखो, खारा रखो, खारा रखो। रे अलिफ रा, ते जबर त, रात। जीम वा जो, रात जो। ते अलिफ ता, रे अलिफ रा, तारा। डे जेर ड, सीन पेश सु, डेसो, रात जो, तारा डेसो। खारा रखो, रात जो, तारा डेसो। अलफ जबर ए, दाल अलिफ दा, अद्दा। गे अलिफ गा, नून अलिफ ना, गाना, अद्दा, गाना। दे ये दे, अद्दा, गाना, दे, अद्दा, गाना, दे। रे अलिफ रा, जे ये जे, राजे। जीम ये जेर जी, राजे जी। मीम अलिफ मा, नून ये जेर नी, मीम अलिफ मा, नून ये जेर नी, मानी। खे जबर खे,
णे पेश णु खणु, राजे जी मानी खणु। तो सबक 14 में आवाज हुआ खे अलिफ खा, रे अलिफ रा, खा रा, गे अलिफ गा, नून अलिफ ना, गा ना, रे अलिफ रा, जे अलिफ जा, राजा। ये आवाज हुआ असांजे सबक नंबर 14 में। असांजी सिंधी सीरीज में तहां आवाज पढ़ी सको था। सिंधी अलफ़बे जी सीरीज में प्लेलिस्ट में वेंदो, तव्हांखे सभी आवाज अगर को परेशानी थी रही है तो तव्हां आवाज सुञाणे सको था, एक चक्कर वरी पढ़ी सको था, तो तव्हांखे सिंधी पढ़ण में आसानी थी वेंदी। तो अगर तव्हां पंहिंजनि ॿारनि खे सिंधी सेखारणु चाहियो था तो डीवा क्लास के लाइक कयो, शेयर कयो ऐं सब्सक्राइब कयो, सिंधी थियण जो सबूत ॾियो। थैंक यू।